नाज़रीन हिक बी अहम ख़बर अवासा शेयर पिया करियूं त पीटीआई जे लॉन्ग मार्च वारे ऐलान खां पोइ अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौम खे ख़िताब कंदो। जी नाज़रीन, ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु पंहिंजे ख़िताब दौरान मुल्की सियासी सूरत-हाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो, जॾहिं त हू लॉन्ग मार्च ऐं मुआशी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कंदो। नाज़रीन, अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिं में वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई जे लॉन्ग मार्च खे रोकण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि सियासी कमेटी जे इजलास में पीटीआई जे लॉन्ग मार्च ऐं अमनो अमा जी सूरत हाल ते ग़ौर वीचार कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अहिड़ियूं हरकतूं मईशियत खे तबाह करण जे बराबर आहिनि। इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो त रियासती रिट ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी, हर गैर क़ानूनी अमल खे रोकियो वेंदो ऐं अमनो अमा खे बिगाड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। नाज़रीन, अहम ख़बर अवासा शेयर पिया करियूं त पीटीआई जे लॉन्ग मार्च वारे ऐलान खां पोइ अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौम खे ख़िताब कंदो। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु पंहिंजे ख़िताब दौरान मुल्की सियासी सूरत हाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो, जॾहिं त हू लॉन्ग मार्च ऐं मुआशी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदो। उन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिं में वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई जे लॉन्ग मार्च खे रोकण जो फ़ैसिलो कयो आहे। नाज़रीन, अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि सियासी कमेटी जे इजलास में पीटीआई जे लॉन्ग मार्च ऐं अमनो अमा जी सूरत हाल ते ग़ौर वीचार कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अहिड़ियूं हरकतूं मईशियत खे तबाह करण जे बराबर आहिनि। इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो त रियासती रिट ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी, हर गैर क़ानूनी अमल खे रोकियो वेंदो ऐं अमनो अमा खे बिगाड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।